पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान रावल शर्जील मेमन चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते केनाल ठाहिण न ॾींदी। पीपल्स पार्टी हमेशा सिंध वासियुनि सां गॾियल बीठी रही आहे ऐं रहंदी। केनाल समूरा आवाज न पई अचे। केनाल समूरा केनाल समूरा। टंडोजाम में जलसे खे खिताब कंदे पीपी अगवान रावल शर्जील मेमन चयो त हैदराबाद हमेशा पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे ऐं रहंदो। पीपल्स पार्टी हैदराबाद समेत समूरी सिंध जे माण्हुनि जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। रावल शर्जील मेमन चयो त ॿोॾ दौरान बि पीपल्स पार्टी जा अगवान तोड़े कारकुन मुतासिरनि सां गॾु बीठल हुआ ऐं हाणे बि हर ओखी सोखी वेल में अवाम सां गॾु हूंदा। तव्हां सभिनी जा लख थोरा, तव्हां हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु बीठा रहिया आहियो। हमेशा तव्हां इज़त ॾिनी आहे ऐं असांजो हिकिड़ो मोहबत वारो रिश्तो आहे, असांजो इलेक्शन वारो रिश्तो न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप सां तव्हांजो हिकिड़ो मोहबत वारो रिश्तो आहे, इलेक्शननि वारो न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा सभु अख बराबरि करे तमामु अवाम खे ॾिठो आहे, हमेशा हर माण्हू जी ख़िदमत कई आहे। ही बेनज़ीर साहिबा जा घर बि उन्हनि खे बि मिलिया, जिन वोट ॾिना उन्हनि खे बि मिलिया, जिन न ॾिना उन्हनि खे बि मिलिया। हर क़िस्म जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरक़ियाती स्कीम हर क़िस्म जे माण्हू खे मिली आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं बि शइ में को फ़र्क़ु न रखियो आहे, चाहे हिंदू हुजे, मुसलमान हुजे, पीपल्स पार्टी जो वोटर हुजे, के ॿी पार्टी जो वोटर हुजे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे। तव्हां सभिनी जा लख थोरा। पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में सिंधु दरिया ते नवां किनारा ॾियण न ॾींदी। पीपल्स पार्टी सिंध जे अवाम सां गॾु आहे। रावल शर्जील मेमन चयो त उमेद आहे त 18 अप्रैल ते हैदराबाद में कोठायल जलसे में वॾे अंग में पीपी जियाला ऐं सिंध वासी शिरकत कंदा। हैदराबाद जो अवाम तकरारी किनारनि ख़िलाफ़ पीपी चेयरमैन जो भरपूर साथ ॾींदो। 18 अप्रैल ते हिन केनाल वारे मसइले ते हिन खां वधीक तादाद में निकिरंदा। पंहिंजे महबूब क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु शाना बशाना बीठा रहंदा, जीअं त हमेशा हैदराबाद बाराड़ी जे माण्हुनि मनायो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु। इंशाअल्लाह ईअं वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु हैदराबाद जी अवाम बीठी हूंदी। छा तई बीठा हूंदा? हथ मथे खणी ॿुधायो, छा तई बीठा हूंदा? पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु बीठा हूंदा? छा तव्हांखे ये कैनाल मंज़ूर आहिनि? छा तव्हांखे ये कैनाल मंज़ूर आहिनि? रावल शर्जील मेमन चयो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ समूरियूं जमायतूं नाकाम थींदियूं। चूंडूं हाराईंदड़ पीपीए ख़िलाफ़ साज़िशूं करण वारे मौक़े जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। अवाम सदाईं उन्हनि खे नाकाम बणायो आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि कामयाब थियण न ॾींदो। केनाल समूरा आवाज़ न पई अचे। केनाल समूरा केनाल समूरा।